अखर जो नालो हमज़ो आवाज़ आहे बुनियादी लफ़्ज़ आइट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां अलफ़ हमज़रे जा आवाज़ पढ़ंदासीं। अलफ़ हमज़रे जे आवाज़नि जा लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं उन्हनि खे जुमिले में कमु आणींदासीं। हीअ हमेशह विच में इस्तेमालु थींदो आहे या वरी आख़िर लफ़्ज़ जे आख़िर में इस्तेमालु थींदो आहे। अचो त तव्हांखे ॿ लफ़्ज़ उहे ॿुधायूं जंहिंजे विच में हमज़ो जो इस्तेमालु थियलु आहे ऐं हमज़ो जो आख़िर में इस्तेमालु थियलु आहे। उहे लफ़्ज़ आहिनि रोइण, सीउ। अचो त हाणे अलफ़ हमज़रे खे लिखणु सिखूं। अलफ़ हमज़ड़ो बि एन वांगुरु लिखिबो आहे, एन वांगुरु, पर हू एन कई गोल कबी आहे। हिन जो पोयों पछाड़ीअ में सिधी ली कई आहे। हमज़ो थी वेंदो ए हाणे हिन जी खाने में हमज़ो लिखिबो आ ओ आओ ऊ। हाणे ये वारा बि ईअं ई लिखिबा। पहिरीं हिन जो हिसो ठाहिबो, मथां हमज़ो ॾिबो, पोयां ये मिलाए बसि थींदो आहे ए आए ई ए आ उ औ ऊ ए ऐ ई। ये हुआ आवाज़। हाणे ठाहींदासीं हिन जा लफ़्ज़। सीन ज़बर स, चइए ज़ेरे ची, हमज़ो ज़बर अ, सच्ची ए, जीम अलफ़ जा, हमज़ो ज़ेरे ए, जाए। अलफ़ मद आ, हमज़ो पेशो आ, रे ज़बर र, हमज़ो आओ, रो। खे अलफ़ खा, हमज़ो ये ए, खाए। अलफ़ ज़ेरे ए, हमज़ो ये, नून ज़बर ए। अलफ़ मद आ, ते ज़बर त, रे ज़ेरे रे, आतर, ते अलफ़ ता, हमज़ो ये ज़ेरे ई, आतर ताई। सच्ची ए, जाए, आओ, रहो, खाए, आतर ताई। ये हुआ अलफ़ हमज़रे जे आवाज़नि जा लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। हमज़ो आइट।